मके दे मायूं संबिरी उठन ते दायूं कंहिंखे न पिड़ पई पाई वाह वाह हली मांदाई पोयंडो सुभाणे जी सदा न आई निकतियूं मके दे मायूं संबिरी उठन ते दायूं कंहिंखे न पिड़ पई पाई वाह वाह हली मांदाई तुंहिंजी क़िस्मत तुंहिंजी क़िस्मत निकतियूं मके दे मायूं संबिरी उठन ते दायूं कंहिंखे न पिड़ पई पाई वाह वाह हली मांदाई तुंहिंजी क़िस्मत तुंहिंजी क़िस्मत चओ न सुभान अल्लाह डाची तुंहिंजी कमज़ोर वा पर भाग तुंहिंजो ज़ोर आ डाची तुंहिंजी कमज़ोर वा पर भाग तुंहिंजो ज़ोर आ जो आमिना जे घर अंदर तरसल मोहम्मद मोरवा इल्हाम थियो को इलाही कर गम नथी सौदाई मिलियो गंज तोखे शाही वाह वाह हली मांदाई तुंहिंजी क़िस्मत तुंहिंजी क़िस्मत निकतियूं मके दे मायूं संबिरी उठन ते दायूं कंहिंखे न पिड़ पई पाई वाह वाह हली मांदाई तुंहिंजी क़िस्मत तुंहिंजी क़िस्मत चओ न सुभान अल्लाह चासूं आ सरकार में मासूम नंढड़े बार में कायनात कजे कठे तबी मुंहिंजो मुहम्मद मथे हिरस जी पवन हूरा परियूं छड़ो नेण खणी हू तके मुंहिंजो मुहम्मद मथे सारी दुनिया जे यूसुफ थी पवे तबी यार पुजे थी किथे मुंहिंजो मुहम्मद मथे दर्दन जी दवा मर्ज़न जी शिफ़ा को दामन मुहम्मद जी वठे मुंहिंजो मुहम्मद मथे मिसकीन एवज़ केॾो त हसिया कम को बेई जहान अची खटे तबे मुंहिंजो मुहम्मद मथे मथे छासूं आ सरकार में मासूम नंढड़े बार में सद बार पई सदको वञे हरदम पिरीअ जे प्यार में खलकी खुदा आ खुदाई जंहिं लाल सदके जाई हस्ती हथन तुन पाई वाह वाह हली मांदाई तुंहिंजी क़िस्मत तुंहिंजी क़िस्मत निकतियूं मके दे मायूं संबिरी उठन ते दायूं कंहिंखे न पिड़ पई पाई वाह वाह हली मांदाई तुंहिंजी क़िस्मत तुंहिंजी क़िस्मत चओ न सुभान अल्लाह वई अरब में आहा कथी व्याख्या लबन जा खाक थी जंहिं साल महबूब मके में जायो अल्लाह रहमत जो मींहुं वसायो जेतिरियूं हामिला औरतूं हुयूं हुजूर जे सदके समूरन खे रब पुट अता फरमायो वई अरब में आहा कथी व्याख्या लबन जा खाक थी मदनी मिठो तोखे मिलियो गलड़ा चुमिया लब पाक थई मदनी मिठो तोखे मिलियो गलड़ा चुमिया लब पाक थई शोहरत मिली थई शाही अरशों वडी वाधाई मदहत अब्बास अली गाई वाह वाह हली मांदाई तुंहिंजी क़िस्मत तुंहिंजी क़िस्मत निकतियूं मके दे मायूं संबिरी उठन ते दायूं
कंहिंखे न पिड़ पई पाई वाह वाह हली मांडाई तुंहिंजी किस्मत ज़िंदगी रही त किथे मुलाक़ात बि थींदी।